कराची में 13.25 अरब रुपयनि जी कणक गायब थियण जो इंकशाफ है। पहिरियां 12 अरब चवन पिया, पर हाणे जेके अंग अखर जारी कया विया आहिनि उहे आहिनि 13.25 अरब रुपयनि जी कणक गायब थियण जो हिकिड़ो वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे, इंकशाफ थियो आहे। फूड इंस्पेक्टर फूड डिपार्टमेंट जो वॾो एक्शन बि साम्हूं आयो आहे। इन हवाले सां त ज़िम्मेवारनि खे शोकास नोटिस जारी कया विया आहिनि ऐं जवाब तलब कयो वियो आहे 14 ॾींहनि में। जांच रिपोर्ट में 50% ताईं कणक में मिलावट जो भी इंकशाफ थियो आहे। हज़ारे टन कणक सिर्फ कागज़नि में ही मौजूद आहे ऐं ज़मीन ते को बि उन जो निशान मौजूद न आहे। जीअं असां वटि गोडाउन्स ठहियल हूंदा आहिनि, असांजा कणक ज़ख़ीरे जा हिकिड़ा गोडाउन्स नज़र ईंदा आहिनि, असांखे उहे नज़र न पिया आया, यानी कि सिर्फ कागज़नि ताईं कागज़ी कार्रवाई कई वई आहे पर कणक मौजूद न आहे, गायब आहे। सरकारी गोदामनि में कणक ज़मीन ते ई पयल आहे। वॾी लापरवाही इहा बि साम्हूं आई आहे, छो त माण्हू हिक पासे कणक लाइ अटे लाइ परेशान आहिनि ऐं ॿिए पासे कणक ईअं सरकारी पई आहे जंहिंजो नालो निशान ईअं मौजूद आहे पर कागज़नि में या वरी असां वटि साम्हूं न आहे। क़ौमी ख़ज़ाने खे इन हवाले सां अरबे रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। आख़िर ज़िम्मेवार केरु आहे? मुबशिर बिल्कुल ईअं ई आहे नाज़रीन, अॼु इलाही अहम मौज़ू आहे ही। यकीनन ईअं सम्झो त हर घर जो हर माण्हूअ जो मौज़ू आहे। ही उहा कणक आहे जेका असांजे इस्तेमाल में अचणी आहे, जंहिंखे असां ख़रीद करे अटो वग़ैरह पंहिंजे ॿारनि जे लाइ सिलसिलो असां क़ाइमु कंदासीं। लेकिन तव्हां ॾिसो, असीं ब्रेक खां पहिरियां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त कुआ बि पैसा कमाईंदा। उहा ॻाल्हि हिन तरफ़ इशारो हुयो त जॾहिं बि कणक जो स्कैंडल ईंदो आहे, हर साल हर सीज़न में अहिड़ो को न को असां वटि करप्शन जो मामिलो साम्हूं ईंदो आहे, त उन में इहो ॿुधायो वेंदो आहे त भाउ हेतिरे अरबनि जी कणक कुआ खाई विया, हेतिरे अरबनि जी कणक गायब थी वई। ऐं हिन स्कैंडल खां पहिरियां बि असां वटि इहे अंग अखर आया त 17 अरब जी कणक जेको आहे उहा सिंध जे गोदामनि मां गायब मिली ऐं उन खां पोइ 18 अरब जी कणक कुआ खाई विया। इहा बाक़ाइदा रिपोर्ट जारी कई वई सभा, यानी कि तव्हां अंदाज़ा लॻायो त सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे कहत में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, पाकिस्तान जा माण्हू कहत में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। यानी कि असां वटि जेके अशिया आहिनि, जेके असां वटि रोज़मर्रा जी ज़िंदगी जा शयूं आहिनि, उहे असां वटि घटि हूंदियूं आहिनि, लेकिन हिते कुआ बाक़ाइदा अरबनि जूं कणकूं खाईंदा पिया। इहा केतिरी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हींअर कल्ह ई असां आवाज़ टीवी में अव्हांखे इहा न्यूज़ ब्रेक कईसीं त कराचीअ मां हींअर 13 अरब 29 करोड़ रुपयनि जी कणक, यानी कि 9 लख मैट्रिक टन जेका आहे उहा गायब थी वई आहे ऐं जंहिंजो ज़मीन ते को वजूद ई न आहे, लेकिन डॉक्यूमेंट्स में उहा कणक पूरी पई आहे। जॾहिं महकमे खुराक जे पारां फूड महकमे जे पारां जॾहिं उन्हनि गोदामनि ते, पिपरी जे गोदाम ते छापो हयो वियो, लांडी जे गोदामनि में छापो हयो वियो, त प्रैक्टिकली तौर ते उते उहा कणक मौजूद ई न हुई। ऐं जेका कणक मौजूद हुई उन में बि मिलावट थियल आहे। यानी मिलावट ईअं थियल आहे त जेकॾहिं थोड़ी कणक उन्हनि उन में बारदाने जे अंदरि मौजूद आहे, पाशके में मौजूद आहे, त अध खां वधीक क्वांटिटी में उन में रेती बजरी मिलियल आहे, मटी मिलियल आहे। नाज़रीन, इहो इलाही वॾो मसइलो आहे।